अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठवर बाला मोल कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुकून जी खोड़ सारियूं दुआऊं उन शख़्स लाइ जो कंहिं बि वजह सां बेचैन आहे। ऐं घणो जल्दी राज़ी थियण वारा अलाह रहीम रब करीम उन बंदे जी मदद फरमाए जंहिंजे इख़्तियार में सवाइ दुआ जे कुझु बि न आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुकून जी खोड़ सारियूं दुआऊं उन शख़्स लाइ जो कंहिं बि वजह सां बेचैन आहे। ऐं घणो जल्दी राज़ी थियण वारा अलाह रहीम रब करीम उन बंदे जी मदद फरमाए जंहिंजे इख़्तियार में सवाइ दुआ जे कुझु बि न आहे। अखियुनि में ख़्वाब पर उन जी तहबीर अचे, मोहबत सची पर तक़दीर अचे। अखियुनि में ख़्वाब पर उन जी तहबीर अचे, मोहबत सची पर तक़दीर अचे। जिते चाट आहे पर उन जी तहबीर अचे, ही कहाणी हिकु बेख़बर मोहबत जी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुकून जे खोड़ सारियूं दुआऊं उन शख़्स लाइ जो कंहिं बि वजह सां बेचैन आहे। ऐं घणो जल्दी राज़ी थियण वारा अलाह रहीम रब करीम उन बंदे जी मदद फरमाए जंहिंजे इख़्तियार में सवाइ दुआ जे कुझु बि न आहे। मुंहिंजी दिलि चवे थी त उन शख़्स जी कहाणी ॿुधां जंहिं मोहबत में तक़रीबन विञायो आहे। मुंहिंजी दिलि चवे थी त उन शख़्स जी कहाणी ॿुधां जंहिं मोहबत में तक़रीबन विञायो आहे। ऐं हाणे दर्द खे लफ़्ज़नि जे चादर में वेड़ियां ई करियां अॼु मुंहिंजो दिलि आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुकून जे खोड़ सारियूं दुआऊं उन शख़्स लाइ जो कंहिं बि वजह सां बेचैन आहे। ऐं घणो जल्दी राज़ी थियण वारा अलाह रहीम रब करीम उन बंदे जी मदद फरमाए जंहिंजे इख़्तियार में सवाइ दुआ जे कुझु बि न आहे। कंहिंसां बि ॻाल्हि करे ऐं इहो ॻाल्हि ॿुधे ऐं इहा ॻाल्हि सम्झे ऐं महसूसु करे। कंहिंसां बि ॻाल्हि करे इहो ॻाल्हि ॿुधे ऐं इहा ॻाल्हि सम्झे ऐं महसूसु करे। सम्झण वारो इंसान दिलि खे इत्मीनान रूह खे सुकून बख़्शींदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुकून जे खोड़ सारियूं दुआऊं उन शख़्स लाइ जो कंहिं बि वजह सां बेचैन आहे। ऐं घणो जल्दी राज़ी थियण वारा अलाह रहीम रब करीम उन बंदे जी मदद फरमाए जंहिंजे इख़्तियार में सवाइ दुआ जे कुझु बि न आहे। सजण साईं अगरि मुख़लिस आहे त उन जी तासीर शफ़ा आहे। सजण साईं अगरि मुख़लिस आहे त उन जी तासीर शफ़ा आहे। गॾु आहे त बासे सुकून आहे, ॻाल्हि करे त दिलि रूह खे तस्कीन थी वेंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुकून जे खोड़ सारियूं दुआऊं उन शख़्स लाइ जो कंहिं बि वजह सां बेचैन आहे। ऐं घणो जल्दी राज़ी थियण वारा अलाह रहीम रब करीम उन बंदे जी मदद फरमाए जंहिंजे इख़्तियार में सवाइ दुआ जे कुझु बि न आहे। ज़िंदगीअ में इत्मीनान क़ल्ब अहिड़ो ॾीओ रोशन करे जंहिंजी रोशनी मंदम न थिए। ज़िंदगीअ में इत्मीनान क़ल्ब जो अहिड़ो ॾीओ रोशन करे जंहिंजी रोशनी मंदम न थिए। सिहत तंदुरुस्ती हज़ार नेमत अता करे ख़ुशीअ जा अहिड़ा गुल टिड़नि जिन जी ख़ुशबू ताज़गी घटि न थिए। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुकून जी खोड़ सारियूं दुआऊं उन शख़्स लाइ जो कंहिं बि वजह सां बेचैन आहे।
ऐं घणो जल्दी राज़ी थियण वारा अल्लाह रहीम रब करीम उन बंदे जी मदद फरमाए जंहिंजे इख्तियार में सवाइ दुआ जे कुझु बि नाहे। तंगदस्ती दूर करे, हलाल रिस्क में अहिड़ी कुशादगी अता करे, आलीशान रिहाइश अता करे, ज़रूरी ज़रूरतूं भलाई खैरो बरकत सां रहीम रहम करे, करीम करम करे दुआ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुकून जे खोड़ सारियूं दुआऊं उन शख़्स लाइ जो कंहिं बि वजह सां बेचैन आहे। ऐं घणो जल्दी राज़ी थियण वारा अल्लाह रहीम रब करीम उन बंदे जी मदद फरमाए जंहिंजे इख्तियार में सवाइ दुआ जे कुझु बि नाहे।